ख़बर शामिल कयूं। कराची में ट्रैफिक हादसे के नतीजे में सुप्रीम कोर्ट जो सीनियर वकील ऐं सियासतदान बाबू सरफराज खान जतोई ज़ख़्मी थी पियो आहे। सीनियर वकील ऐं सीनियर सियासतदान बाबू सरफराज खान जतोई गुज़िरियल राति हादसे में ज़ख़्मी थी पियो। सीनियर वकील लाड़काने खां कराची अची रहियो हो त संदसि कार सां मुनवर चौरंगी गुलिस्तान जोहर वेझो हादसो पेश आयो, जंहिं बाद खेसि मक़ामी अस्पताल नियो वियो। बाबू सरफराज खान जतोई जी हालत ॻणिती जोगी हुजण सबबि खेसि आगा खान अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते खेसि वेंटिलेटर ते रखियो वियो आहे। बाबू सरफराज खान जतोई सीनियर कानूनदान आहे। मुस्लिम लीग नून जो अॻूणो सूबाई सदर रही चुको आहे ऐं हिन वक़्तु पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज़ जो मरकज़ी नायब सदर आहे। सीनियर वकील बाबू सरफराज खान जतोई सिंध हाई कोर्ट बार जो मेंबर ऐं लाड़कानी बार जो सदर रही चुको आहे। नवाज़ शरीफ़ जे हुकूमत वारे दौर में हू 4 साल सिंध तरफ़ां पैमरा जो मेंबर पिणु रही चुको आहे।